मित्रों, मां हीना अगनानी अवां सभिनीनि जो सिंधी चैनल ते हार्दिक स्वागत कयां थी। दोस्तों, अॼु असां हिकु मुलाक़ात प्रोग्राम में तव्हां जे लाइ हिकु डायनेमेटिक पर्सनालिटी जो इंटरव्यू खणी आया आहियूं। हा दोस्तों, हूअ हिकु महान शख्सियत आहे। महान शख्सियत इन करे जो हू पंहिंजी सिंधी ॿोलीअ जी तरक़ीअ जे कमनि में एतिरी त मशगूल आहे जो हुन खां सुध बुध ई विसरी वई आहे। हूअ हिकु प्रोड्यूसर आहे, हूअ हिकु लेखिका आहे ऐं ॿियनि केतिरनि संस्थाउनि सां हूअ जुड़ियल आहे। जी दोस्तों, अॼु मां तव्हांजी मुलाक़ात करण वारी आहियां श्रीमती आशा चांद सां। श्रीमती आशा चांद, तव्हांजो हार्दिक स्वागत आहे। मां तव्हांजी तारीफ़ कयां उन खां सुठो थींदो तव्हां पंहिंजे मुंहं सां ई तव्हां पंहिंजी वाक़फ़ियत दर्शकनि खे ॾींदा। मां पंहिंजे लाइ ईअं ई चवंदसि त सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ असीं जेके कमु कंदड़ शख़्सियतूं आहियूं या कमु करियूं था, मां उन्हनि मां हिकु कोशिशि कंदड़ आहियां। ॿोलीअ सां लॻाव अथमि, प्यारु अथमि। सुंदरी उत्तम चंदाणी जी धीउ आहियां, एजे उत्तम जी धीउ आहियां। इन जे करे पंहिंजे ॿोलीअ सां, सिंधी ॿोलीअ सां सदाई नातो निभाइणो अथमि, उनखे सदाई ज़िंदा रखण जी हर का कोशिशि करणी। जी जी, तव्हां साह बि खणंदा आहियो त सिंधीअ में, साह छॾींदा बि आहियो त सिंधीअ में। तव्हांजो इन तरफ़ सिंधियत तरफ़ लाड़ो कीअं थियो? एक्चुअली कुझु ख़बर ई कोन पई त असां कॾहिं खां वठी इन बारे में सोचणु शुरू कयो ऐं कीअं कमु करणु शुरू कयो। हा, नंढे हूंदे खां ई वठी सिंधीअ में नृत्य करणु, भरतनाट्यम मां सिखी हुयसि, पर तॾहिं बि पंहिंजे पीउ जे चवण ते मूं हुनखे सिंधी रागनि ते नृत्य करणु शुरू कयो। पर आहिस्ते आहिस्ते करे जॾहिं असीं वॾा थी वियासीं ऐं ज़िंदगीअ में हिकिड़ो अहिड़ो टाइम अची वियो जॾहिं ईअं पियो लॻो त असांखे पंहिंजे ॿोलीअ लाइ, पंहिंजे समाज लाइ, सिंधी समाज लाइ कुझु करणु खपे। तॾहिं असां कमु करणु शुरू कयोसीं। ऐं जेको मां ख़ासि चई सघां थी त सिंधीअ में स्टोरीज़, ऑडियो स्टोरी बुक्स असां ठाहियूंसीं पंहिंजी मम्मीअ जूं। उहो हिकिड़ो असांजो कमु जेको शुरू थियो 1989-90 में शुरू थियो ऐं उनखां पोइ असां लगातार कुझु न कुझु कंदा ई पिया आहियूं। पर दुबई में वञण खां पोइ ख़ासि करे असां प्रोग्राम करण जी शुरूआत कईसीं। डॉक्टर मोदी प्रकाश सां गॾिजी करे असां हर साल उते सिंधी प्रोग्राम कंदा हुआसीं ऐं ईअं पियो लॻो त बसि असांखे हिक खां पोइ हिकु को न को प्रोजेक्ट अॻियां आयो ई पिए। असां बसि ईअं कमु शुरू कयोसीं, जंहिंखे असीं तारीख़ ईअं चई सघूं था साल 2000 खां वठी असां तमामु ज़ोर शोर सां कमु करणु शुरू कयो आहे। भारत जे विरहाङे खां पोइ असां जॾहिं हिते टड़ी पखिड़िजी वियासीं तॾहिं असां वटि सिर्फ़ु मसइलो हो हिकिड़ो ई, बुख बुख ऐं बुख। उन बुख खे शांत करण लाइ असां पंहिंजी रोज़ी रोटी कमाइण में एतिरा त मशगूल थी वियासीं जो थांईके थियण खां पोइ असांखे लॻणु लॻो त असांजी ॿोली किथे पुठियां रहिजी वई आहे। उन ॿोलीअ जी तरक़ीअ लाइ अॼु जे नौजवाननि खे तव्हां छा चवणु चाहींदा? एक्चुअली असांजा जेके नौजवान आहिनि उन्हनि जे मथां वॾी जवाबदारी अची पई आहे त पंहिंजे ॿोलीअ खे ज़िंदा रखण जी हर मुमकिन कोशिशि कनि। कंहिं हद ताईं जवाबदार माइट बि आहिनि जेके पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॿोलीअ में नथा ॻाल्हाइनि। सिंधीअ में ॻाल्हाइनि त ॿार ज़रूरु नंढपण खां ई सिंधीअ में ॻाल्हाइणु सिखी वेंदा हली। ॿियूं ॿोलियूं त हूअं ई पंहिंजे स्कूलनि में पिया सिखनि। तंहिंजे करे ही नौजवान जॾहिं पाण माइट बणिजनि त घटि में घटि अहिड़ी ग़लती न कनि। असीं इहो ई चाहींदासीं त हू पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ज़रूरु ॻाल्हाइनि। सुवाल इहो थो थिए त हुननि खे सिंधी अचे नथी त हू कीअं माइटनि ॿारनि सां ॻाल्हाईंदा। इन जे लाइ असांखे जुदा जुदा कोशिशि करणी आहे ऐं उन जे लाइ हिकिड़ो दूरदर्शन जो जे असां वटि चैनल हुजे 24 कलाकनि जो, त शायदि मसाइलो केतिरे क़दुरु हल थी सघे थो। मुंहिंजे ख़्याल में उहो ई हिकिड़ो ज़रियो आहे जंहिंजे माध्यम सां असीं कुझु करे सघूं था। पर तव्हांजी कोशिशि बि रही पई आहे त दूरदर्शन ते 24 कलाक सिंधी चैनल चालू रहे। उन सिंधी चैनल खे चालू करण लाइ असां हींअर मतिलबु कहिड़ी असांजी पोज़ीशन कहिड़ी आहे? असां मतिलबु कैपेबल आहियूं? हाणे हीअं आहे न त असीं सिंधी चैनल 24 कलाकनि जो गवर्नमेंट ऑफ इंडिया खां छो था घुरणु चाहियूं या छो था वठणु चाहियूं? उनजा सबब हीअ आहिनि त असांजी ॿोली 8 शेड्यूल में आहे जी, ऐं 8 शेड्यूल में जेके बि ॿोलियूं आहिनि उन्हनि में असांजी ॿोलीअ खे को प्रांत कोन्हे। असां सां गॾु सिंधी यानी सिंधी, संस्कृत ऐं उर्दू टिनि ॿोलियुनि खे
पंहिंजी ज़मीन कान्हे, पर असांजी गवर्नमेंट ऑफ इंडिया उर्दू जे लाइ 65 करोड़ ख़र्चे थी, उन खां सवाइ उनखे हिकिड़ो चैनल ॾिनो अथनि। संस्कृत जे लाइ 95 करोड़ खां वधीक उन्हनि जो बजट आहे, पर सिंधीअ लाइ को बजट ई कोन्हे। 2-2 करोड़ NCPSL खे ॾियनि था। त असांखे जेको चैनल खपे थो, छो जो असांजी ॿोली हाणे गुम थी रही आहे। ॿोली सिखबी आहे जॾहिं ॿोली ॿुधबी आहे। जी जे ॿोली ॿुधबी त ॿोली सिखबी। इन जे लाइ जे 24 कलाकनि जो असांखे चैनल मिलंदो त असांजे घणेई नवां कलाकार अॻियां ईंदा। अॼु असां वटि ईअं न आहे त असां वटि कलाकार कोन्हनि, पर उहे साम्हूं अचण जो सत नथा सारीनि, छो जो उन्हनि खे पूरो को एक्सपोजर नथो मिले। इन जे लाइ उन्हनि कलाकारनि खे, डायरेक्टर्स खे, नवनि आर्टिस्ट खे, ॻाइण वारनि खे, म्यूज़िशियन्स खे, म्यूज़िक डायरेक्टर्स खे हिकिड़ो नओं मंच मिलंदो त उहे अॻियां ईंदा। आख़िर इहा ई सोचिजे त कल्चर छा आहे। कल्चर इन्हनि सभिनी जो हिकु गॾियल मिसियल हिकिड़ो तरीक़ो आहे जंहिं ज़रिए असीं पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजे कल्चर खे अॻिते ज़िंदा रखी सघूं था। पंहिंजे ॿारनि खे असीं पंहिंजे हिन वरसे खां वाक़ुफ़ु करे सघूं था। त उन जे लाइ असांखे ज़रूरत आहे हिकिड़ो चैनल जी, छो जो असीं सभु टिड़ियल पखिड़ियल आहियूं। जी कंहिं हिकु शहर में न आहियूं कि असीं हिकु शहर में हुजूं हा त शायदि एतिरी तकलीफ़ न हुजे हा, पर हाणे हिन मसइले खे मुंहुं ॾियण लाइ असांखे ॿियो को चारो ई कोन्हे। 24 कलाकनि जो चैनल हुजणु खपे। ऐं इन जे लाइ असीं 10 जुलाई ते हाणे जो जेको वज़ीर IB मिनिस्टर आहे श्री प्रकाश जावड़ेकर, उन सां असीं मिलियासीं ऐं असां उनखे सॼी ॻाल्हि ॿुधाईसीं। त उन चयो मूंखे त हिन बारे में काफ़ी ख़बर आहे ऐं असीं कोशिशि कंदासीं त कुझु हिन ॾस में ज़रूरु कयूं। ऐं आख़िर असां बि सोचियोसीं त हाणे गवर्नमेंट बदिली आहे त सिंधियुनि लाइ सुठा ॾींहं ईंदा वरी। जी त कॾहिं ईंदा उहो त असांखे बसि जॾहिं चैनल मिलंदो तॾहिं लॻंदो त सुठा ॾींहं अची विया आहिनि। ॿियो मां ॼाणणु चाहींदसि कि तव्हां अलॻि अलॻि मिशन ऐं संस्थाउनि सां जुड़ियल आहियो, अलॻि अलॻि नमूने सां सिंधी ॿोलीअ जी तरक़ीअ लाइ तव्हां कमु करे रहिया आहियो, उन जे बाबति तव्हां कुझु ॼाणो। असीं चाहियूं था त सिंधी ॿार, सिंधी नौजवान IAS ऑफिसर्स थियनि। जी इंडियन एडमिनिस्ट्रेशन सर्विसिस में सिंधी ॿार अहिड़ा हरू भरू घटि न आहिनि, होशियारु आहिनि। उहे उन्हनि खे ख़बर हुजणु खपे त सिंधी विषय खणी हाणे हू IAS जे एग्ज़ाम में वेही सघनि था ऐं जे एग्ज़ाम पास करे वरितऊं त उन खां पोइ उन्हनि खे सरकारी सुठा पद मिली सघनि था। ईअं आहे न त मिनिस्टर बदिलजी वेंदा, पर ही IAS ऑफिसर जेके PS आहिनि, पर्सनल सेक्रेटरीज़ आहिनि, उहे न बदिलजंदा। इन सां असांजी सिंधी जातीअ खे वधीक पॉलिटिकल मज़बूती मिलंदी। इन लाइ ज़रूरी आहे त असांजा सभु सिंधी कॉलेज, सभु सिंधी पंचायतूं, संस्थाऊं पंहिंजनि नौजवाननि खे ॿुधाइनि त तव्हीं सिंधी सब्जेक्ट खणो ऐं हिन एग्ज़ाम में वेहो। इहो हिकिड़ो ॾाढो वॾो तरीक़ो थींदो, जंहिं माना इफेक्टिव तरीक़ो थींदो, जंहिंमें असीं ईअं चई सघूं था त ॿार जे हिकु दफ़ो सिंधी सिखणु उन्हनि शुरू कयो त पोइ त हिकिड़ो सिलसिलो शुरू थी वेंदो। ॿियो जेको तरीक़ो आहे, ॿार पंहिंजे माउ पीउ सां सिंधीअ में ॻाल्हाइनि कनि, या त वरी जेके एडमिशन्स मिलनि थियूं, जिन ॿारनि खे सिंधी कॉलेज आहिनि उहे जेकॾहिं सिंधीअ में लिखी पढ़ी ॼाणनि था त उन्हनि खे जुदा जुदा क़िस्मनि जूं सहूलियतूं मुयसरु कई वञनि, उन्हनि खे स्कॉलरशिप्स ॾिनियूं वञनि ऐं उन्हनि जूं त ईअं त केतिरियूं ई योजनाऊं थी सघनि थियूं। पर मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी जेकॾहिं असांजा ॿार नौजवान इहो महसूसु कनि त इहा हुननि जी जवाबदारी आहे। पंहिंजी मातृभूमि लाइ, पंहिंजी मातृभाषा खे अॻिते वधाइण जी जवाबदारी हुननि जे मथां आहे, रुॻो हुननि जे माइटनि जी जवाबदारी न आहे। फेसबुक ते ऐं इंटरनेट ते बि नौजवाननि सां जुड़ियल आहियो, त तव्हां पंहिंजी सिंधी संगत जे बारे में असांजे भेनरुनि ऐं भाउरनि खे ॼाण सिंधी संगत जो असां वेबसाइट शुरू कयोसीं साल 2000 में। जीअं असां सिंधी संगत संस्था शुरू कईसीं, जंहिंजे हेठि ज़ेर साए असीं हर साल दुबई में प्रोग्राम कंदा आहियूं, जंहिंमें असीं दावत ॾींदा आहियूं सिंध जे कलाकार खे ऐं हिंदुस्तान जे कलाकार खे, ॿिन्ही खे हिकु ई मंच ते हाणे असीं प्रोग्राम कंदा आहियूं। नौजवाननि खां सुठो डांसिस कराईंदा आहियूं, जीअं सभई उते जा जेके रहवासी आहिनि ॾिसनि त असांजो को कल्चर आहे जंहिंमें हू ख़ुशीअ सां बहिरो वठी सघनि। त इन सिंधी संगत वेबसाइट ते असां तमामु सुठियूं शयूं रखियूं आहिनि। उन खां सवाइ असां सिंधी संगत .tv हिकिड़ो ॿियो असांजो चैनल आहे, जेको असांजो वेबसाइट आहे,
जंहिं ते असां केतिरियूं ई टेलीविज़न जूं टेली फिल्म्स असां फ्री डाउनलोड करण लाइ रखियूं आहिनि। यूट्यूब ते असांजा 200 खां वधीक वीडियोज़ आहिनि जंहिं ते असांजा ओवर 2 मिलियंस खां वधीक माण्हू व्यूज़ ॾिसी चुका आहिनि। फेसबुक ते ओवर 60,000 जा लाइक्स आहिनि। ईअं ॾिठो वञे त असीं मॉडर्न टेक्नोलॉजी सां पंहिंजे ॿोलीअ जी अॻिते वधाइण जी हर मुमकिन कोशिशि करे रहिया आहियूं। असां ऑडियो बुक्स बि ठाहिया आहिनि ऐं असां हर का कोशिशि कयूं था जीअं इंटरनेट जे माध्यम सां असीं सिंधी सभु जुड़ूं। असां सिंधी साथीअ जी हिकिड़ी ॿी नई मूवमेंट हलाइणु शुरू कई आहे जंहिंमें असीं चाहियूं था त सभई सिंधी जेके देश विदेश में रहनि था से असांजे सिंधी साथी .org ते अची करे मेंबर बणिजनि, साथी बणिजनि। ऐं साथी बणिजण खां पोइ असांखे पंहिंजे पंहिंजे शहर जी संस्थाउनि बाबति जेके सिंधी हलाइनि था, सिंधी संस्थाऊं, सिंधी कॉलेज, धर्मशालाऊं, स्कूल, एल्डर्स होम, मैट्रिमोनियल ब्यूरोज़, इन्हनि सभिनी जी ॼाण असांजे वेबसाइट ते विझनि जीअं दुनिया भर जा सिंधी उन मालूमात जो फ़ाइदो वठी सघनि। त तव्हीं सभई बि असां सां जुड़ो ऐं साथी बणिजो त असीं पंहिंजी जाम साथी थी वेंदासीं न त गवर्नमेंट ऑफ इंडिया खे वञी करे पंहिंजी अॼु त हिकु डिमांड आहे अञा 24 कलाक जे चैनल जी, पुठियां त घणेई शयूं असीं करे सघंदा आहियूं। ॿधीअ में ॿल आहे, तंहिंजे करे असांखे हिक ॿिए सां जुड़णो ई आहे। असांजे GTPL जे सिंधी चैनल जे भेनरुनि ऐं भाउरनि खे कुझु संदेश ॾींदा? हा, मां तव्हां सभिनी खे चवंदसि त जेकॾहिं तव्हां में का बि कला आहे, जेकॾहिं तव्हीं सचमुच सम्झो था त तव्हीं सुठो ॻाए सघो था, सुठी एक्टिंग करे सघो था या सुठो नाटक लिखी सघो था, सुठी स्क्रीन प्ले लिखी सघो था, कुझु डायरेक्शन में तव्हांजो इंट्रस्ट आहे त तव्हीं इन कला खे पंहिंजे इन ॻाल्हि खे थोरो अॻिते वधायो। ऐं थी सघे थो त हिन टीवी जे माध्यम सां तव्हीं घणनि माण्हुनि सां जुड़ी सघो था। हिते GTPL वारनि जी जेका कोशिशि आहे सिंधी चैनल हलाइण जी, इन में बि साथ ॾेई सघो था। उन खां सवाइ तव्हीं हिकिड़ी ॿियो बि कमु करे सघो था। हिक ॿिए खे ॿुधायो, जॾहिं त कोई सुठो प्रोग्राम ॾिसो था त ॿुधायो, हिननि खे ख़त लिखो, हिननि खे बि त ख़बर खपे, हिननि खे त फीडबैक खपे न त भई तव्हांखे कहिड़ो प्रोग्राम वणे थो त ही इन नमूने जा प्रोग्राम तव्हांजे लाइ ज़रूरु पेश कंदा। पाण खे चैनल सां जोड़ियो। चैनल कहिड़ो बि हुजे, केबल जो हुजे या सैटेलाइट हुजे या 24 कलाकनि जो दूरदर्शन हुजे, प्रोग्राम त सिंधी आहे न। सिंधीअ खे अॻिते वधाइणु असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। कंहिं शाइर चयो आहे, जिंदे सां क़ौम रहंदी जंहिंजी ज़िबान ज़िंदह। भेण आशा सां मुलाक़ात करण खां पोइ मूंखे लॻी रहियो आहे त असांजी क़ौम ज़िंदह आहे ऐं तरक़ी कंदी रहंदी। असांखे नाज़ आहे असांजी भेण आशा ते। तव्हां असांजे स्टूडियो में आया, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांजे सिंधी चैनल जे लाइ कढियो, तव्हांजा लख लख शुक्राना। हींअर वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो। सदाईं गॾु। जय झूलेलाल। जय झूलेलाल।